अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम जवाब खपे में आउं तव्हांजो मेज़बान अली रज़ा मंगी तव्हांजा हाज़िर आहियां। नाज़रीन, अॼु प्रोग्राम जी शुरूआत कंदासीं। 5 फरवरी आहे। अॼु पाकिस्तान समेत पूरी दुनिया में कश्मीरियुनि सां एके जो ॾिहाड़ो मल्हायो वञे थो। रैलियूं कढी ऐं सेमिनार कोठाए जेको कश्मीरियुनि जो हक़ ख़ुदि इरादत आहे उनखे उजागर कयो वञे थो। ऐं सलामती काउंसिल मुतालबो कयो वञे पियो त सलामती काउंसिल जे ठहिराउ तहत कश्मीर मसइलो हल कयो वञे। सदर मुमलिकत ऐं निगरान वज़ीर आज़म समेत मुख़्तलिफ़ अॻवाननि कश्मीरियुनि सां एके जे ज़ार तौरु पंहिंजा बयान बि जारी कया आहिनि। उन सां गॾोगॾु चूंड मुहिम ज़ोर शोर सां जारी आहे। इलेक्शन 8 फरवरी ते थी रही आहे ऐं इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान में अहम इजलास बि थियो आहे, जंहिंमें ॿुधायो वियो त EMS खे अपग्रेड कयो वियो आहे। जेके उन में पहिरियां मामला हुया उनखे अपग्रेड कयो वियो आहे, उनखे बहितर कयो वियो आहे। उन सां गॾोगॾु इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान 6 फरवरी जो राति जो 12 बजे ताईं इलेक्शन मुहिम हलाइण जी डेडलाइन ॾिनी आहे। त उनखां पोइ इलेक्शन मुहिम इलेक्शन कैंपेन नथी हलाए सघिजे। सिक्योरिटी सूरत हाल जे सां बि पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं ऐं कहिड़नि कहिड़नि तकनि ते कहिड़ा मुक़ाबला आहिनि, महा मुक़ाबला आहिनि, केरु किथे वधीक ताक़त रखे थो, वधीक अवाम कंहिंजे लाइ चाहे थो। उन सां गॾोगॾु पाकिस्तान पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी अॻवानी में बिलावल हाउस कराची खां रैली निकिती, जेका लियारी में पहुती, ली मार्केट में पहुती ऐं उहा मुख़्तलिफ़ रस्तनि खां थींदे उहा दाऊद चौरंगी मलीर में पहुचंदी, जिथे PP चेयरमैन कारकुननि खे ख़िताब बि कंदो। ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी साहिबु चवे थो त कराची जूं 20 सीटूं ॾियो, कराची जी क़िस्मत जो नक्शो तब्दील करे छॾींदासीं। सॼी सूरत हाल जो जाइज़ो वठंदासीं। असांखे हिन वक़्तु वीडियो लिंक ते असांखे जॉइन कयो आहे सीनियर सहाफ़ी आहिनि, तज़ीए निगार आहिनि इमदाद सुमरो साहिबु। इमदाद साहिबु भली कार चवंदो तव्हांखे प्रोग्राम में। उन सां गॾोगॾु दिफ़ाई तज़ीए निगार आहिनि ब्रिगेडियर रिटायर्ड फारूक हमीद खान साहब। अस्सलाम वालेकुम जनाब। जी वालेकुम सलाम। आपको भी खुश आमदीद कहता हूँ। बहुत शुक्रिया। बहुत शुक्रिया जनाब। सिक्योरिटी के हवाले से बात करेंगे। इलेक्शन कैंपेन्स चल रही हैं, हर कोई उम्मीदवार जो है वो अवाम में है और वो कहते हैं कि हम उनकी किस्मत तब्दील कर देंगे। उसके साथ साथ सिक्योरिटी के हवाले से अगर बात करें कि आज भी डेरा इस्माइल खान में चेक पोस्ट पर हमला किया गया, जिसमें जवान शहीद हुए हैं और काफ़ी दिनों से सिक्योरिटी सूरत हाल जो है वो आपके सामने है। ख़ास तौर पर इलेक्शन के हवाले से भी बलूचिस्तान और KP में सूरत हाल जो है वो आपके सामने है। क्या कहेंगे आप सिक्योरिटी सूरत हाल के हवाले से? बिस्मिल्लाह, बहुत शुक्रिया। देखें, जो आपने फरमाया बिल्कुल दुरुस्त है कि वेव आफ्टर वेव आ रही है ये दहशत गर्दों की जो हमले हैं, खासकर KP और बलूचिस्तान में। और मैं पाकिस्तान की हुकूमत और पाकिस्तान की पॉलिटिकल पार्टी, पाकिस्तान के अवाम और हमारी जो सिक्योरिटी एस्टेब्लिशमेंट है, मैं उनको खराज तहसीन पेश करता हूँ कि इस सिक्योरिटी सूरत हाल में भी उन्होंने इस अज़म का इरादा किया है कि जनाब इलेक्शन होंगे, भरपूर तरीके से हम इनका सामना भी करेंगे, इलेक्शन भी कराएंगे, ताकि जो वादा किया गया है और जो फैसला किया गया उसको निभाएंगे और एक अच्छी स्मूथ ट्रांजिशन होगी 8 फरवरी को। और अल्लाह करे कि खैर खैरियत से एक स्टेबल गवर्नमेंट बने। तो ये आपकी बात दुरुस्त है कि KP और बलूचिस्तान में ये जो दहशतगर्दी की वेव आई है, देखिए उनका मकसद क्या है। वो दहशतगर्द ये चाह रहे हैं कि इस वक्त पाकिस्तान के इलेक्शन में तमाम लोग जो है वो उसमें बिजी हैं, इदारे बिजी हैं, उसके बाद पॉलिटिकल पार्टीज कैंपेनिंग कर रही हैं। तो ये वक्त है पाकिस्तान को गैर मुस्तहकम करने का कि हमले हो, खुदा न खास्ता कोई बड़े लीडर जो है वो उसमें आ जाएं और अफरा तफरी मुल्क में हो, एनार्की हो। तो उनके अज़ाइम यही है। वो दुश्मन जो है कभी हमारा खैरखार तो हो नहीं सकता। और यही वजह है कि ये बलूचिस्तान में मिलिटेंट ग्रुप्स हैं और उसके बाद KP के अंदर भी अक्रॉस द बॉर्डर तहरीक तालिबान पाकिस्तान आपको वो भी ऑपरेट कर रहे हैं। तो और थ्रेट्स भी हैं हमारे टॉप पॉलिटिकल लीडरशिप को, जिस तरह फजल रहमान साहब बार बार कहते हैं कि उनको थ्रेट है, और भी बड़े 13-14 लीडर उनको भी थ्रेट है। लेकिन फिर भी हमारी लीडरशिप बाहर आ रही है, जितना पॉसिबल हो सके वो कैंपेनिंग कर रहे हैं। अब इलेक्शन के हवाले से बात यह है कि 2 दिन पहले तो फोर्स डिप्लॉय हो जाएगी इलेक्शन से और तकरीबन 2.5 लाख फौजी अफसर जवान हैं वो डिप्लॉय होंगे। हमारी पुलिस है, फिर पैरामिलिट्री फोर्सेज में, सिविल आर्म फोर्सेज में रेंजर्स हैं। अब तो जो उनके एरिया ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी है वो डिप्लॉय होंगे। और इलेक्शन वाले दिन तो जो फौज है वो तो क्विक रिएक्शन फोर्स के तौर पर रहेगी। कुछ डिस्टेंस के फासले पे पोलिंग स्टेशन से, खासकर वो जो हसास पोलिंग स्टेशन है वहां पे डिप्लॉयमेंट ज्यादा होगी। और जो फर्स्ट और सेकंड टीयर की जो सिक्योरिटी का कवर है वो पुलिस करेगी इमीडिएटली आउटसाइड द पोलिंग स्टेशन। बिल्कुल बिल्कुल अमीर साहब जी, बिल्कुल इमदाद साहब हमारे साथ हैं। प्लान है कि लॉ एंड ऑर्डर मेंटेन भी किया जाए
اگر کوئی خدا نخواستہ دہشت گردی کے کا موڈ ہے کسی کا، یہ دہشت گرد جو ہے، تو ان کو پریونٹ کیا جائے، ان کو ڈیٹر کیا جائے کہ وہ دیکھیں کتنی ہیوی ڈپلائمنٹ ہے، تو اس میں پاسبل نہیں ہے. تو صحیح بالکل صحیح کہہ رہے ہیں حمید صاحب. ہمارے ساتھ رہیے گا. امداد سمرو صاحب سینئر صحافی تز نگار ہیں، وہ ہمارے ساتھ ہیں. امداد صاحب تاں جی طرف ایندس کیئں پہ ॾिसो हिन वक़्तु इलेक्शन कैंपेन ज़ोर शोर सां जारी आहे ऐं 6 फरवरी राति जो 12 वॻे ताईं इलेक्शन कैंपेन हलाए सघिजे थी. उन खां पोइ जेके सियासी पार्टियूं आहिनि पंहिंजी इलेक्शन कैंपेन ख़तमु करे छॾींदियूं अॼु ऐं सुभाणे जेको आहे ॾींहुं उहो आख़िरी ॾींहुं आहे. कीअं पिया ॾिसो मियां नवाज़ शरीफ़ साहब बि जलसा करे पियो ऐं हिते अॼु सिंध में सिंध जी राजधानी में पी चेयरमैन बिलावल भुट्टो सरदारी साहब जे अॻवाणी में रैली जारी ऐं सारी आहे जेका मलीर में पहुचंदी ऐं हू पंहिंजे कारकुननि खे ख़िताब करे पियो, शहरनि खे ख़िताब करे पियो. बिलावल साहब चवे पियो त कराचीअ जूं सीटूं मूंखे ॾियारियो, मां कराची जो नक्शो तब्दील करे छॾींदुसि. ऐं मियां नवाज़ शरीफ़ साहब जा जेके स्टेटमेंट्स आहिनि, मरियम नवाज़ साहिबा जो स्टेटमेंट आहे उहो बि तव्हांजे साम्हूं आहे. कीअं पिया ॾिसो मुक़ाबिलो ऐं सूरत हाल खे कीअं पिया ॾिसो? महिरबानी रज़ा. ॾिसो इलेक्शन कैंपेन जो जेसि ताईं तालुक़ु आहे त उहा त बिलावल भुट्टो जेका हलाई आहे पीपल्स पार्टी इलेक्शन कैंपेन, उनजो को मुक़ाबिलो कोन्हे जेके चूंडूं आहिनि उन्हनि में, मौजूदा चूंडूं आहिनि उन्हनि में. छाकाणि बिलावल भुट्टो मुल्क जी कुंड कच्छ में वियो आहे. नवाज़ शरीफ़ साहब जो फोकस पंजाब रहियो आहे. 2 जलसा उन्हनि KPK में कया आहिनि, पंजाब खां ॿाहिरि निकिता कोन्हनि. बलोचिस्तान जिते अमन जी सूरत हाल इंतहाई ख़राब हुई, खुशदार में बिलावल भुट्टो वञी जलसो कयो. जलसे खां अॻु में जेके हुते पीपल्स पार्टी जा ऑफिसिस हुया, इलेक्शन ऑफिसिस, उन्हनि ते बि कहिड़े कर हमला थिया, पर उनजे बावजूदि बिलावल भुट्टो खुशदार हुया. आसिफ ज़रदारी साहब बलोचिस्तान में जलसा कया. सो इलेक्शन कैंपेन जेका पीपल्स पार्टी जी आहे उहा इलेक्शन कैंपेन ॾाढी हिकिड़ो ज़ोरदार क़िस्म जी हलाई आहे. इलेक्शन मंशूर बि अॻु में ॾिनो, मुहिम बि अॻु में शुरू कई. हाणे त ॾिसो था त माण्हू जेके आहिनि, वोटर जेको आहे उहो उनखे केतिरी वोट ॾिए थो सिंध खां ॿाहिरि. छाकाणि सिंध में पीपल्स पार्टी जो को मुक़ाबिलो बज़ाहिर नज़र ई कोन पियो अचे. इवन जो सूबे जे जेको दारुल हुकूमत आहे कराची, उते बि क्लेम मुतहदा क़ौमी मूवमेंट जो आहे, जमात इस्लामी वारा बि चवनि था त असां पीपल्स पार्टी खां हिते वधीक स्ट्रॉन्ग आहियूं, वधीक मज़बूत आहियूं. उनजे बावजूदि अॼु जेके रैली जा मुनाज़िर आहिनि जेके असां ॾिठा जॾहिं बिलावल हाउस खां रैली शुरू थी ऐं मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां थींदी, त उनमें जेके माण्हुनि जी शिरकत आहे उहा भरपूर आहे. सो पीपल्स पार्टी वॾा सरप्राइज़ ॾेई सघे थी, वॾा अपसेट करे सघे थी. मुस्लिम लीग नून ज़ाहिर आहे पंहिंजे गढ़ पंजाब में मज़बूत बि आहे, ऐं जेतिरी मज़बूत आहे ओतिरी मुस्लिम लीग नून जेका आहे उहा पंहिंजो पाण खे गैर महफ़ूज़ बि सम्झे पई. गैर महफ़ूज़ इन करे सम्झे पई त जेकॾहिं PTI जो वोटर निकिरी पियो, उन वोट कास्ट कयो जेके PTI जे जा हिमायत याफ़्ता आज़ाद उम्मीदवार आहिनि, त पोइ मुस्लिम लीग नून लाइ ज़ाहिर आहे जेको अपसेट हूंदो, सरप्राइज़िंग फैक्टर हूंदा. सो मुस्लिम लीग नून जेको मूंखे लॻे पियो त उन्हनि इलेक्शन कैंपेन देरि हलाए हिकिड़ो वॾो पंहिंजो नुक़सानु कयो आहे. जेतोणीकि नवाज़ शरीफ़ जे ॿाहिरि अचण सां उनजी इलेक्शन कैंपेन काफ़ी मुयसर रही. जेका हिकिड़ी ख़ामोशी उहा टुटी, माण्हू जेके जिन्हनि में जेके सवाल हुया उन्हनि जवाब मिलिया, पर मियां नवाज़ शरीफ़ साहब जे निकिरण सां कुझु फ़र्क़ु पियो आहे. पर जेकॾहिं इहा इलेक्शन कैंपेन मुस्लिम लीग नून महीनो खनि अॻु में हलाए हा, त मुस्लिम लीग नून अॼु उन ख़दशनि या वसवसनि जो शिकार न हुजे हा जंहिंजो अॼु आहे. आख़िरी ॻाल्हि जेका बिलावल कई आहे कराचीअ जे हवाले सां. अच्छा तव्हांखे इंटरप्ट कंदुसि इमदाद साहब, छा था सम्झो त मुस्लिम लीग नून तरफ़ां जेका कैंपेन देरि सां शुरू कई हुई, छा उन्हनि खे के ख़दशा हुया या उनखे के इम्कान नज़र आया पे त इलेक्शन मुलतवी थींदी या न थींदी, या इन क़िस्म जी का ॻाल्हि हुई मुस्लिम लीग नून जे अंदरि? पंहिंजो शयूं आहिनि. हिकु त गैर यकीन जी सूरत हाल यकीनन उहा हुई मुस्लिम लीग नून शायदि उनजे ज़रिए असर में रही हुजे, पर उन खां वधीक जेको मसइलो हुयो उहो हुयो मुस्लिम लीग नून जे उम्मीदवारनि खे फाइनलाइज़ करणु. नवाज़ शरीफ़ साहब सम्झो पे त पहिरीं उम्मीदवार जेके आहिनि तगड़ा उम्मीदवार उहे मैदान में आणजनि, उन खां पोइ पाण मैदान में लाहिजे. ज़ाहिर आहे हाणे नवाज़ शरीफ़ साहब लंदन मां आया, उन्हनि हिते आया, उन्हनि जा केसिस ख़तमु थिया, सज़ाऊं उन्हनि जूं जेके आहिनि उहे कलदम थियूं, जिन केसिस में सज़ाऊं न हुयूं मक़सूद करार ॾिनल हुया, उन्हनि में ज़मानत थी वई. सो नवाज़ शरीफ़ साहब खे मुंहिंजो ख़्यालु आहे वधीक बहितर ख़बर हूंदी त चूंडूं थियनि पियूं या न पियूं थियनि. पर असल मसइलो जेको हुयो उहो नून लीग खे पंहिंजा उम्मीदवार ॾियणु ऐं अंदरि जेके इख़्तिलाफ़ हुया फैमिली अंदरि, पार्टी अंदरि, उन्हनि मुंहिंजो ख़्यालु आहे काफ़ी रोकियो पियो या उन्हनि में उलझल हुया नवाज़ शरीफ़ साहब, ऐं उहो उनजे करे उन्हनि खे वक़्तु लॻो. छाकाणि त शहबाज़ शरीफ़ साहब, मरियम नवाज़, हमज़ा शहबाज़ ऐं इवन नवाज़ शरीफ़ साहब हर को पंहिंजे पंहिंजे कैंडिडेट्स खे टिकटूं ॾियणु चाहे पियो. छाकाणि त हाणे मुस्लिम लीग नून में समूरा लीडर आहिनि, फाइनल त नवाज़ शरीफ़ साहब कंदा, पर जेकॾहिं इख़्तिलाफ़नि सां को फ़ैसिलो थिए हा त उनजो नुक़सानु थिए हा. उनजे करे इत्तफ़ाक़ राय सां
मतलब तव्हांजो चवणु आहे त इमदाद साहब तव्हांजो चवणु आहे त कैंपेन देर सां शुरू करण जो ज़रूर को न को असर जेको नाकारी असर आहे वो मुस्लिम लीग नून के भोगना पवंदो। फारूक साहब आपकी तरफ आऊँगा। आज 5 फरवरी है और इज़हार यकजहती का दिन है। कश्मीरी भाइयों के साथ पूरे पाकिस्तान के अवाम और जहाँ जहाँ पर भी कश्मीरी अवाम रहते हैं तो आज सेमिनार और रैलीज़ का इनकाद भी किया गया और यही मुतालबा रिपीट किया जा रहा है कि यूनाइटेड नेशन के सलामती काउंसिल के जो करारदाद हैं उनके तहत कश्मीर मसला हल किया जाए। क्या कहेंगे आप आज के दिन के हवाले से? देखिए जी, पहली बात तो ये है कि जो इसका मौजूदा सूरत हाल है कि इलेक्शन में 2 दिन रह गए हैं, सारी पॉलिटिकल पार्टी इदारे सब जो हैं वो इस इलेक्शन की तैयारी में है, लेकिन फिर भी मैं समझता हूँ कि ये बड़ी ग्रेटनेस है पाकिस्तानी अवाम की और हमारी मीडिया की खासकर कि उन्होंने आज भरपूर कश्मीर के साथ कश्मीरी अवाम के साथ इजहार यकजहती किया है और बिल्कुल ऑल राउंड। देखना आर्मी चीफ जो है वो भी आज गए हैं अपना आज़ाद कश्मीर लाइन ऑफ कंट्रोल पे गए हैं, प्राइम मिनिस्टर पाकिस्तान भी गए हैं। तो ये और दूसरी बात ये है कि अब तो अब हम हमारी जो स्टेट का जो पोजीशन है वो बड़ी वाज़ेह, उसमें कोई चेंज नहीं है और वो वही है जो भी आपने फरमाया कि यूनाइटेड नेशन की रेजोल्यूशन के मुताबिक जो है कश्मीरी अवाम को हक के खुद राजियत यानी कि राइट ऑफ सेल्फ डिटर्मिनेशन जो वो दी है यूएन रेजोल्यूशन के मुताबिक। लेकिन मसला ये है कि प्राइम मिनिस्टर मोदी जो है वो एंटी मुस्लिम है, एंटी पाकिस्तान है, वो एंटी कश्मीर है और वो आरएसएस और हिंदुत्व का जो माइंडसेट है और ये जो बीजेपी जिस पार्टी को वो हेड करते हैं ये इनके इरादे कुछ और हैं जो हम पिछले 10 साल से देख रहे हैं कि ये इन्होंने आर्टिकल 370 खत्म किया, कश्मीर का ऑटोनोमस स्टेटस खत्म किया, फिर सुप्रीम कोर्ट जारी बात है उन्होंने इन्हीं की हिंदुत्व की लाइन टोकी और उनको फैसले को वैलिडेट किया। लेकिन कश्मीरी अवाम ने सवाल ही नहीं पैदा होता, उन्होंने बिल्कुल इसको एक्सेप्ट नहीं किया, पाकिस्तान ने नहीं एक्सेप्ट किया, ओआईसी ने भी कई मरतबा इस पे कहा है कि कश्मीरियों को राइट ऑफ सेल्फ डिटर्मिनेशन होनी चाहिए। और उसके बाद आप देखें कि कश्मीरी हमारे भाई जो हैं वो फिर भी फ्रीडम फाइटर्स जो हैं उन्होंने हथियार उठाए हुए और वो इंडियन आर्मी के खिलाफ वहां पे लड़ रहे हैं। सिर्फ रिक्वायरमेंट ये है कि वो जो अपना लेवल है अपने मुजाहमत का, आर्म्ड मुजाहमत, वो उसको और उसको तेज करे ताकि इंडियन आर्मी जो है उनको सही अपना नुकसान पहुंचाया जाए और फिर वो वहां से निकलने से मजबूर हो जाए। वो हालात तो क्रिएट करने इंडिया अपना कश्मीरी फ्रीडम फाइटर्स ने। दूसरा ये है कि जो जुल्म और बर्बरियत हम इंडियन ऑक्युपाइड कश्मीर में देख रहे हैं वो तो बिल्कुल इसराइली मॉडल है जो कि प्राइम मिनिस्टर मोदी और इंडियन जो है वो फॉलो कर रहे हैं और इंडिया और इसराइल के दरमियान में बड़ी गठजोड़ है जो कि सामने आई है, जिसमें वेस्टर्न कुव्वतें वो भी शामिल हैं कि जहां जहां मुसलमान है, चाहे वो फलस्तीन हो चाहे वो कश्मीर है, उनको मारो, उन पर जुल्म करो, उन पर बर्बरियत करो, उनकी नस्लकुशी करो, जेनोसाइड करो, एक्स्ट्रा जुडिशियल किलिंग। तो मेरा ख्याल है वही मॉडल इसराइली मॉडल जो है वो इंडियन ऑक्युपाइड कश्मीर में भी चल रहा है। तो कहना मैं ये चाहता हूँ कि हम तो चाहे सियासी हो, इंटरनेशनल लेवल पे हो, इंटरनेशनल फोरम्स पे हो या फिर डिप्लोमेटिक सफारती लेवल पे, ओआईसी के लेवल पे, यूनाइटेड नेशन के, हम तो अब तक उनको सपोर्ट करते रहेंगे। लेकिन अक्सर जिम्मेदारी उनसे निजात दिलाना इंडियन आर्मी से, उनको वहां से निकाल देना, वो तो कश्मीरी जो मुजाहिदीन है, कश्मीरी फ्रीडम फाइटर्स हैं, वो उन्होंने ही करना। ठीक है, बहुत शुक्रिया फारूक हमीद साहब, आपने हमें टाइम दिया। इमदाद साहब तव्हांजे तरफ़ ईंदुसि, इलेक्शन जे हवाले सां पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं त छा मुस्लिम लीग नून जे अंदरि जीअं तव्हां टिकेटुनि जे हवाले सां ॻाल्हि कई त टिकेटुनि जे हवाले सां बि अंदरि मुख़्तलिफ़ शयूं हुयूं, मुख़्तलिफ़ मुजारा हुया, शहबाज शरीफ़ साहब अलॻि ऐं मियां नवाज़ शरीफ़ साहब, ठीकु आहे, फाइनल त उहो ई कंदो जीअं तव्हां बि उहा ई ॻाल्हि कई आहे। छा ईअं आहे छा त जेको हिन वक़्त ताईं जेको वज़ीर आज़म जो उम्मीदवार तौर ते साम्हूं अचे पियो मुस्लिम लीग नून जे तरफ़ां, उहो त मियां नवाज़ शरीफ़ साहब अचे पियो, त छा शहबाज शरीफ़ साहब जे हवाले सां के शयूं आहिनि, इन क़िस्म जो को मुंझारो मुस्लिम लीग नून जे अंदरि आहे? बिल्कुल, ये कुछ सिचुएशन आहिनि, कुछ सिनेरियो आहिनि जेके पोलिंग डे खां पोइ साम्हूं हूंदा त उन खां पोइ मुस्लिम लीग नून जेका आहे वो हतमी फ़ैसिलो कंदी। ऐं ॾिसो नवाज़ शरीफ़ साहब ज़ाहिर कौमी असेंबली जे तक था चूंड पिया वञनि पंजाब मां ई KPK मां, पर शहबाज शरीफ़ साहब जेके आहिनि उन्हनि
सूबाई असेंबली जे तख़्त बि हिसो वरितो आहे चूंडुनि में। सो सूबाई असेंबली जे तख़्त हिसो वठण जो मतिलबु इहो आहे, इहो ऑप्शन मौजूदु आहे त शहबाज शरीफ़ जेके आहिनि उहे पंजाब जा वज़ीर आला हूंदा। ऐं क़ौमी असेंबली में चूंड वठण जो मतिलबु इहो आहे, इहो ऑप्शन बि मौजूदु आहे त शहबाज शरीफ़ साहिब जेके आहिनि उहे मर्कज़ में अहम ज़िम्मेदारी यानी वज़ीर आज़म थी सघनि था। हाणे मुस्लिम लीग नून जी जेका अंडरस्टैंडिंग आहे उहा इहा आहे त जेकॾहिं सिंपल मेजॉरिटी मिली वञे थी त पोइ ज़ाहिर आहे नवाज़ शरीफ़ साहिब मथे मर्कज़ में वज़ीर आज़म हूंदा ऐं शहबाज शरीफ़ साहिब खे पंजाब जो वज़ीर आला कयो वेंदो। जेकॾहिं मुस्लिम लीग नून खे सिंपल मेजॉरिटी नथी मिले ऐं मुस्लिम लीग नून खे कोलिशन गवर्नमेंट वारे पासे वञिणो पए थो त पोइ इहो इम्कान हूंदो त शहबाज शरीफ़ जेके आहिनि जिन 18 महीना कोलिशन गवर्नमेंट हलाई आहे, शहबाज शरीफ़ साहिब खे ज़िम्मेदारी ॾिनी वेंदी त उहे हुकूमत हलाइनि। छाकाणि नवाज़ शरीफ़ साहिब जेको रवैयो आहे या जेको हुनजो मिज़ाज आहे उहो इत्तेहादियुनि खे थोरी थोरी ॻाल्हि ते नाराज़ थी वेंदो, इत्तेहादियुनि खे परचाइण वारो न आहे। शहबाज शरीफ़ साहिब में इहा ख़ासियत आहे जेका ज़ाहिर आहे असद ज़रदारी साहिब में बि आहे त शहबाज शरीफ़ साहिब बि पंहिंजो पाण साबित कयो आहे त उहे इत्तेहादी हुकूमत हलाए सघनि था पिया। सो मुस्लिम लीग नून जी नज़र आहे 8 फरवरी ज़ाहिर 9 फरवरी ताईं सूरत हाल क्लियर थी वेंदी त 9 फरवरी खां पोइ मुस्लिम लीग नून डिसाइड कंदी त कंहिंखे कहिड़ी ज़िम्मेदारी मिलिजे। ऐं हिकिड़ो ॿी हिकिड़ी इम्पोर्टेंट ॻाल्हि ॿुधाईंदो हलां त 2 ॾींहं अॻु फैसलाबाद में धोबीघाट ते मुस्लिम लीग नून जो जलसो हुयो। उन जलसे में नवाज़ शरीफ़ साहिब जॾहिं शहबाज शरीफ़ तकरीर कई, उन्होंने चयो तो मैं वजीर हुकूमत में आकर मुस्लिम लीग नून की हुकूमत में आकर फैसलाबाद में मेट्रो बनाएगी। तो नवाज शरीफ साहब ने उनके चयो शहबाज शरीफ साहब ने आपको मेट्रो पर तनख्वाह दिया है, मैं शहबाज शरीफ साहब को कहूंगा कि वो फैसलाबाद में ऑरेंज लाइन बने। और फिर ये कि फैसलाबाद में जब हमारी हुकूमत आएगी तो 5 साल के दौरान कोई एक बेरोजगार भी नहीं रहना चाहिए। ये ॿई शयूं इंडिकेट कनि थियूं त नवाज शरीफ साहब जेके फैसलाबाद जे क्राउड खे ॿुधाइनि पिया या उन क्राउड जे ज़रिए उन जलसे जी मार्फत पूरे मुल्क खे या पूरे पंजाब खे ॿुधाइनि पिया त शहबाज शरीफ साहब जेके आहिनि उहे वज़ीर आला जो उम्मीदवार आहे, छाकाणि त ऑरेंज लाइन वज़ीर आला ठाहींदो ऐं रोज़गार जेको आहे छाकाणि त हिन तरमीम खां पोइ मर्कज़ वटि त को ख़ासि एॾी वज़ारतूं रहियूं कोन्हनि त रोज़गार बि सूबाई हुकूमत ई क्रिएट करे सघे थी। सो इहे शयूं जेके आहिनि के हद ताईं मुस्लिम लीग नून में आहिनि त वज़ीर आला केरु थींदो, वज़ीर आज़म केरु थींदो, पर कंडीशन हूंदी रिज़ल्ट जेके ईंदा उन खां पोइ उनखे हतमी। सही, इमदाद साहब असां सां गॾु रहिजो, वक़्तु थियो आहे ब्रेक जो। नाज़रीन मिलूं था हिकु नंढड़े साई खां पोइ, असां सां गॾु रहिजो। नाज़रीन भली कार चवंदासीं ऐं ज़िक्र कंदासीं त मुल्क जी सियासी सूरत हाल जे हवाले सां पाण ॻाल्हि ॿोल कयूं पिया ऐं उन सां गॾोगॾु कराची में पी पी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी अॻवानी में रैली जारी आहे ऐं पी पी चेयरमैन मुख़्तलिफ़ हंधनि ते कारकुननि खे आवाम खे ख़िताब बि करे पियो। पी पी चेयरमैन चवे पियो त सभिनी खे लेवल प्लेइंग फील्ड मिलणु घुरिजे। उन सां गॾोगॾु उनजो इहो बि चवणु आहे त आवाम जी ॻाल्हि करियूं था, आवाम जी ख़िदमत ते यकीन रखूं था ऐं जेके ॿियूं पार्टियूं आहिनि उहे आवाम जी ॻाल्हि नथियूं कनि, उहे सिर्फ़ु कुर्सीअ जी ॻाल्हि कनि थियूं। वीडियो लिंक ते असां सां गॾु आहिनि सीनियर सहाफ़ी आहिनि इमदाद सूमरो साहब। हिन सां गॾोगॾु हिन वक़्तु कराची मां आवाज़ न्यूज़ जे चीफ रिपोर्टर गाज़ी जनीर असांखे जॉइन कयो आहे। गाज़ी भली कार चवां थो प्रोग्राम में। जी वॾी महिरबानी अली रज़ा। गाज़ी हिन वक़्तु किथे मौजूदु आहियो ऐं पीपल्स पार्टी जी जेका रैली आहे बिलावल भुट्टो ज़रदारी जी रैली लियारी जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां थींदी, लियारी एक्सप्रेस वे खां अॻे शेरशाह क़ौमी असेंबली जो हीउ तक आहे ऐं 243 कादर पटेल पीपल्स पार्टी जो उम्मीदवार आहे उन जे तक में हींअर रैली मौजूदु आहे ऐं शेरशाह जो मेन जेको स्पॉट आहे रखियल ते कुझु देरि में इम्कानी तौर ते बिलावल भुट्टो ज़रदारी जो ख़िताब थींदो। सही, इमदाद साहब तव्हां कीअं पिया ॾिसो सिंध जे हवाले सां जेकॾहिं ॻाल्हि कयूं, जीअं त तव्हां ॻाल्हि कई त को ख़ासि मुक़ाबिलो नज़र न पियो अचे, पर कुझु तक ज़रूरु आहिनि जिते मुक़ाबले जा इम्कान बि आहिनि ऐं ख़ासि तौर ते कराची जे हवाले सां ॻाल्हि कयूं पिया त छा कराची जो जेको सियासी मंज़रनामो आहे उहो छा तब्दील थियणु वञे पियो, उहो अव्हांखे कीअं पियो नज़र अचे? बिल्कुलु कराची चेंज पियो थिए, मुसलसल कराचीअ में जेके डेवलपमेंट्स थियनि पियूं, मां तरक़ियाती कम जी ॻाल्हि न पियो कयां, पॉलिटिकल डेवलपमेंट जी ॻाल्हि कयां पियो। ॾिसो कराचीअ में तारीख़ में पहिरियों भेरो पीपल्स पार्टी पंहिंजो मेयर ठाहियो आहे, मुर्ज़ा वहाब इदारा उहो नज़र बि अचे पियो, कमु बि करे पियो। ऐं ॿियो कराची जी आबादी जो जेको तनासुब आहे उहो वक़्त सां गॾु गॾु तब्दील थींदो पियो वञे, हुनजे करे कराची वक़्त सां गॾु पंहिंजो मैंडेट बि तब्दील कंदो। पीपल्स पार्टी ॾाढो वक़्ताइतो
या थोरो देरि त कई आहे पीपुल्स पार्टी, पर हिन चूंडुनि जे हवाले सां पीपुल्स पार्टी जेको फोकस कयो आहे कराचीअ ते, या उन खां अॻु में जेको बलदियाती चूंडुनि में फोकस करे ऐं बलदियाती मेयर पंहिंजो पीपुल्स पार्टी जेको आहे चूंडायो, सो इन सां वॾो फ़र्क़ु पवंदो। हाणे बिलावल भुट्टो ज़रदारी जी जेका रैली आहे उहा हली त बिलावल हाउस खां, पर जेके हुनजा विजुअल्स आऊं ॾिसां पियो लाहौर मां वेठो, उहा इलेक्शन कैंपेन जे हवाले सां इंतिहाई हिकिड़ो शानदार शो आहे, पावर शो आहे कराची जो। जेके माण्हू नक़ाद आहिनि बिलावल भुट्टो जा, उहे बि इन ॻाल्हि जी तारीफ़ कनि पिया। ऐं फ़ाइदो पीपुल्स पार्टीअ खे जेको थियो आहे, टियों ॾींहं चोथों जेको मींहुं पियो, मींहं खां फौरन पोइ शोर मची वियो, वरी गाॾियूं गुॾियूं ही थियो थियो, पर सॼी राति रोडनि ते बीही ॼणा मुर्दा हुआ, उहो पाणी कढियो ऐं उनखां पोइ सभिनी हुनजी तारीफ़ बि कई। शहबाज शरीफ़ साहब उन पाणी जी बुनियाद ते चयो त बिलावल जेको चैलेंज कयो आहे मुनाज़िरे जो, उहो चैलेंज हाणे ख़तमु थी वियो, छाकाणि त कराची त पाणी में ॿुॾो पियो आहे। पर पोइ अॻे ॾींहुं असां ॾिठो त जेके माण्हू इन बुनियाद ते पीपुल्स पार्टी खे ट्रोल कनि पिया, तनक़ीद कनि पिया, उन्हनि बि तारीफ़ कई। सो कराची जेको आहे उहो आहिस्ता आहिस्ता चेंज थिए पियो ऐं हुन में पीपुल्स पार्टी कराची में हींअर वॾी स्टेक होल्डर आहे। मूंखे लॻे थो त अॻिते हली पीपुल्स पार्टी जो ख़ासि तौर ते जेके चूंडूं थींदियूं 8 फरवरी जूं, उन्हनि चूंडुनि में पीपुल्स पार्टीअ माज़ीअ खां वधीक बहितर परफॉर्म कंदी ऐं शायदि सभ खां वॾी स्टेक होल्डर थी साम्हूं अचे। ठीक है, वॾी महिरबानी इमदाद साहब, वॾी महिरबानी इमदाद साहब। अच्छा गाज़ी, इन वक़्तु रैली जीअं तव्हां ॿुधाई त शेरशाह वारे इलाइक़े में आहे, शेड्यूल छा आहे ऐं बिलावल साहब जो जेको ख़िताबु आहे उहो कहिड़नि कहिड़नि इलाइक़नि में रखियलु आहे? अली रज़ा, शेड्यूल त अॼु लियारी जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां हींअर रैली निकिती आहे। बिलावल हाउस मां मंझंदि धारे बिलावल भुट्टो ज़रदारी जी क़यादत ते हज़ारें गाॾियुनि जो काफ़िलो निकितो हुयो, जेको पहिरें मरहले में शीरी जना कॉलोनी ऐं केमारी खां थींदो वरी लियारी साउथ ज़िले में दाख़िल थियो। लियारी जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में शानदार नमूने सां बिलावल भुट्टो ज़रदारी जो ख़िताबु थियो आहे ऐं मुख़्तलिफ़ हंधनि ते बिलावल भुट्टो ज़रदारी मुख़्तसिर ख़िताबु कयो आहे। तमामु घणो तादाद आहे गाॾियुनि जो ऐं उनखां अलावा जेके रोडनि रस्तनि ते माण्हू ॾिठल आहिनि अली रज़ा, उन्हनि जी मंज़र ॾिसण वटा आहिनि। जीअं असांजे गेस्ट तव्हांजे चयो पिए त हींअर कराची में पीपुल्स पार्टी जी ॿी पोज़ीशन आहे। वाक़ई असां हिते मंझंदि खां वठी रैली में मौजूदु आहियूं ऐं गॾु रैली सां हलूं पिया। रैली लियारी साउथ ज़िले जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां थींदी, केमारी में ॿीहर दाख़िल थी आहे ऐं हितां थींदी वेस्ट ज़िलनि जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां थींदी, वरी सेंट्रल ऐं ईस्ट ज़िलनि खां अॻिते वधंदी ही मलीर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में दाख़िल थींदी। राति इम्कान आहिनि त तमामु देरि ताईं रैली जारी रहंदी। हींअर अॻियों जेको इन रैली जो शेरशाह वारो स्टॉप आहे, उनखां पोइ वरी मुख़्तलिफ़ शेड्यूल रखियल आहिनि। मुख़्तलिफ़ ज़िलनि में तमामु वॾो अंग आहे कारकुननि जो, जेके रोडनि रस्तनि ते केतिरनि ई कलाकनि खां वठी इंतज़ार में बीठल आहिनि त बिलावल भुट्टो ज़रदारी ईंदो, हू हुनखे ॾिसी सघंदा या संदसि ख़िताबु ॿुधी सघंदा। ऐं कराची छाकाणि मसरूफ़ शहर आहे, इन में इन क़िस्म जी सियासी एक्टिविटी पहिरियां असां पंहिंजे प्रोफेशनल कैरियर में तमामु घटि ॾिठी आहे। ऐं पीपुल्स पार्टी जेको हिन दफ़े मोमेंटम ठाहियो आहे कराची में, त नज़र अचे थो त पीपुल्स पार्टी हींअर कराची जी सियासी तौर ते स्टेक होल्डर थी साम्हूं अचे वारी चूंड में। छाकाणि इन खां अॻु मूंखे पंहिंजे सहाफ़ती कैरियर जा 20 साल थिया आहिनि कराची में, जर्नलिज़म वारे शोबे सां ताल्लुक़ आहे मुंहिंजो। इन खां पहिरियां पीपुल्स पार्टी जे तरफ़ां इन क़िस्म जो मोमेंटम बिल्कुलु 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 गाज़ी, अवाम सां तव्हांजी ॻाल्हि ॿोल थी आहे, उन जे हवाले सां तव्हांखां ज़रूरु पुछंदासीं। हिन वक़्तु लाड़काणे मां आवाज़ न्यूज़ जे ब्यूरो चीफ रशीद समी असांखे वीडियो लिंक वसीले जॉइन कयो आहे। रशीद, प्रोग्राम में भली कार चवां थो। महिरबानी अली रज़ा साहब। लाड़काणे में छा सूरत हाल आहे रशीद, चूंड मुहिम जे हवाले सां ऐं ख़ासि तौर ते हिन वक़्तु जेके चूंड सरगर्मियूं जारी आहिनि उन जे हवाले सां अपडेट कजो, ऐं पोलिंग स्टेशन्स ऐं ख़ासि तौर ते सिक्योरिटी जे हवाले सां पाण ॻाल्हि कंदासीं। पर पहिरियां हिन वक़्तु चूंड मुहिम जे हवाले सां कीअं सूरत हाल आहे, कीअं जेको समाउ आहे, कीअं जेको माहौल आहे उहो कीअं आहे? ॾिसो, बिल्कुलु अली रज़ा, ये जेको लाड़काणो डिवीज़न आहे, लाड़काणो, कंबर, शहदाद कोट, शिकारपुर, कंदकोट, कशमोर में टोटल 70 लख जी आबादी आहे, जंहिंते लाड़काणे डिवीज़न में 8 क़ौमी ऐं 17 जेके आहिनि उहे सूबाई टकनि ते 333 उमेदवारनि जेको आहे हिसो वरितो आहे, जंहिंमें जेकमाबाद जी ॻाल्हि कजे ऐं शिकारपुर जी, उते जेको आहे कंदकोट में मुक़ाबिलो सख़्तु आहे ऐं लाड़काणे में एतिरो को ख़ासि जेको आहे मुक़ाबिलो कोन आहे, छो त लाड़काणे जी हिकिड़ी PS 12 आहे जिते मौज़म अब्बासी ऐं सोहेल अनवर सियाल आहे, उते मुक़ाबिलो नज़र अचे पियो। लाड़काणे डिवीज़न जी ॻाल्हि कजे त लाड़काणे डिवीज़न में टोटल 35 लख
जेको आहे 92,000 खां वधीक जेके आहिनि उहे माण्हू वोट पंहिंजो 8 फेबरवरीअ ते इलेक्शन वारे ॾींहुं पोलिंग वारे ॾींहुं 35 लख खां वधीक जेके आहिनि उहे माण्हू वोट कास्ट कंदा, जंहिंमें 19 लख औरतूं आहिनि ऐं 16 लख मर्द आहिनि। टोटल पोलिंग स्टेशन जेके आहिनि उहे 2,700 खां वधीक पोलिंग स्टेशनियूं आहिनि, जंहिंमें हिसास जेके पोलिंग स्टेशनियूं आहिनि उहे 692 आहिनि ऐं इंतिहाई जेके हिसास आहिनि उहे 813 आहिनि। ऐं सिक्योरिटी जी ॻाल्हि कजे त टोटल लाड़काणे डिवीज़न में जेके आहिनि 16,000 खां वधीक पुलिस एहलकार रेंजर्स जा जवान उहे जेके आहिनि ड्यूटी सरअंजाम ॾींदा ऐं जेको फौज आहे फौज खे अलर्ट रखियो वियो आहे। लाड़काणे जी ॻाल्हि कजे त लाड़काणे ज़िले में टोटल 8 लख खां वधीक वोट आहिनि ऐं कंबर शहदाद कोट ज़िले में 7 लख खां वधीक वोट आहिनि ऐं 8 लख खां वधीक कंबर शहदाद कोट में आहिनि। ऐं शिकारपुर में जी ॻाल्हि कजे त शिकारपुर में 7 लख खां वधीक वोट जेके आहिनि उहे रजिस्टर थियल आहिनि ऐं कशमोर कंदकोट में 5 लखनि जेके आहिनि उहे वोट आहिनि ऐं जेकमबाद में बि अहिड़ी तरह 5 लख वोट आहिनि। ऐं ॻाल्हि कजे त जेकी PS जेकमाबाद हिकु आहे उते को ख़ासि मुक़ाबिलो नथो नज़र अचे, छो त PS 2 ते तमामु वॾो मुक़ाबिलो आहे, जिते सोहराब सरकी ऐं शफ़ी खोसो उते बि मुक़ाबिलो आहे ऐं औरंगज़ेब पंवर आहे ऐं आज़ाद उम्मीदवार आहे जेको पीपुल्स पार्टीअ जो आहे ममताज़ जखराणी, उन विच में बि सख़्तु मुक़ाबिलो आहे, छो त ममताज़ जखराणीअ ॾे CM सिंध सैयद मुराद अली शाह बि आयो हो त तूं पंहिंजो हथु खण आज़ाद उम्मीदवारीअ तां ऐं पीपुल्स पार्टी में जो हिसो हुयो ऐं उन जेको आहे उनखे बि जवाबु ॾिनो ऐं हू आज़ाद उम्मीदवार तौरु विड़े पियो। ऐं एने जी ॻाल्हि कजे त जेकमबाद में NA 190 ते एजाज जखराणी ऐं मियां मोहम्मद सूमरे में बि तमामु वॾो मुक़ाबिलो आहे, छो त मियां मोहम्मद सूमरो 2018 में बि जेको आहे MNA जी सीट तां सही ठीकु आहे। अच्छा रशीद असां सां ई रहिजो। गाज़ी, कराची जे हवाले सां सिंध पुलिस कहिड़ो सिक्योरिटी प्लान जोड़ियो आहे ऐं हसास ऐं इंतिहाई हसास पोलिंग स्टेशन्स बि आहिनि, छाकाणि त ॾिठो वियो आहे त नंढी चूंड जे दौरान ई हिते मामला ख़राब थींदा आहिनि ऐं झेड़ा थींदा आहिनि ऐं मुख़्तलिफ़ शयूं साम्हूं ईंदियूं आहिनि, जेके अणवणंदड़ वाक़िया आहिनि उहे साम्हूं ईंदा आहिनि। त हिन भेरे आम चूंडूं आहिनि 8 फेबरवरी जे हवाले सां सिंध पुलिस हिते कहिड़ा इंतज़ाम कया आहिनि? बिल्कुलु अली रज़ा, तव्हांजो अहम सुवाल आहे। मजमूई तौर ते कराची डिवीज़न में 23 ऐं सूबाई 47 तक आहिनि, जंहिंमां को हिकिड़ो बि अहिड़ो तक न आहे जंहिंमें हसास ऐं इंतिहाई हसास पोलिंग स्टेशन करार न ॾिनियूं वयूं हुजनि। मुख़्तलिफ़ ज़िला आहिनि कराची जा, जिन में मिसाल सेंट्रल ज़िलो जेको आहे उहो इंतिहाई छिकताइण वारी कंडीशन में आहे। उते 2 मुख़्तलिफ़ पार्टियुनि जा कारकुन हींअर ताईं मारिजी चुका आहिनि इलेक्शन कैंपेन जे हवाले सां ऐं केतिरा ई ज़ख़्मी थिया आहिनि। रोज़ाना जे बुनियाद ते पार्टियुनि में सियासी पार्टियुनि जे कारकुननि में छिकताइण थींदी आहे। पुलिस इन हवाले सां पंहिंजो सिक्योरिटी प्लान जारी कयो आहे। पुलिस सां गॾोगॾु रेंजर्स जे तरफ़ां काल्ह ट्रेनिंग खां वठी असां ॾिसूं पिया त फ्लैग मार्च कया वञनि पिया। फोर्स लॉ एनफोर्समेंट एजेंसीज़ जे तरफ़ां कानून जी रित खे एस्टेब्लिशमेंट करण जी कोशिशि कई वञे पई। मजमूई तौर ते कराची शहर अंदरि हिन महिल जीअं मूं तव्हांखे सवेर ॿुधायो पियो, छाकाणि पीपुल्स पार्टी काफ़ी अरसे खां पोइ हिते वरी हिकु भेरो ॿीहर प्रैक्टिकली नज़र अचे पई। इलाइक़नि में घटनि में पाड़नि में मुख़्तलिफ़ तकनि ते पीपुल्स पार्टी जा उम्मीदवार मौजूदु आहिनि, जेके भरपूर नमूने सां चूंड मुहिम हलाइनि था। इन करे जेके पुराणा स्टेक होल्डर्स आहिनि कराची जा, उन्हनि खे तकलीफ़ महसूसु थिए पई। मुख़्तलिफ़ तकनि ते छिकताइण नज़र अचे पई। इवन एसी ताईं जो जेको पीपुल्स पार्टी कराची डिवीज़न जो सदर आहे सईद गनी, हू लिखी चुको आहे भेरे सां इलेक्शन कमीशन खे या निगरान गवर्नमेंट खे त कराची में मुख़्तलिफ़ तक आहे हुते छिकताइण थी सघे थी। इन करे पुलिस सां गॾु रेंजर्स सां गॾु हाण खां वठी फौज जी डिप्लॉयमेंट बि कई वञे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में। मतिलबु इंतज़ाम कया विया आहिनि ऐं जीअं IG सिंध बि चयो त फुल पूरी सिक्योरिटी इंतज़ाम कया वेंदा। वॾी महिरबानी गाज़ी। रशीद, अवां असां सां गॾु रहिजो। नाज़रीन, वक़्तु थियो आहे ब्रेक जो, मिलूं था ब्रेक खां पोइ। जी नाज़रीन, भली कार चवंदासीं। रशीद, तव्हांजी तरफ़ ईंदुसि DIG लाड़काणो या सिंध पुलिस लाड़काणे जे पोलिंग स्टेशन्स, जीअं तव्हां ॿुधायो त इंतिहाई हसास पोलिंग स्टेशन्स बि आहिनि, त उते छा CCTV कैमराऊं लॻायूं वयूं आहिनि, कहिड़ा इंतज़ाम वरिता विया आहिनि ऐं सिक्योरिटी जे हवाले सां कहिड़ो प्लान जोड़ियो वियो आहे? इन सां गॾोगॾु इहा बि शइ ज़रूरु असांजे नाज़रीन खे ॿुधाइजो। नाज़रीन, इन सां गॾोगॾु तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त हिन वक़्तु असांखे मीरपुर ख़ासि मां आवाज़ न्यूज़ रिपोर्टर मोहम्मद उमर दाऊद पोटो बि जॉइन कयो आहे। मीरपुर ख़ासि जी जेका सूरत हाल आहे पाण उन ते बि ज़रूरु ॻाल्हि कंदासीं। जी रशीद।
ॾिसो जेके इंतिहाई हिसा सन अॼु छो त सीएम जेको जस्ट रिटायर मक़बूल बाकर हो उहो लाड़काणे आयो हो, हुन कमिश्नर ऑफिस में अहिड़ो इजलास बि सॾायो हो जंहिंमें DIG लाड़काणो ऐं हिकु कमिश्नर लाड़काणो हुनखे ब्रीफिंग ॾिनी, उनखे इहो ॿुधायो जेके CCTV कैमराऊं आहिनि उहे जेके इंतिहाई हिसा सन पोलिंग स्टेशनूं उते CCTV कैमराऊं लॻायूं वयूं आहिनि। अली रज़ा मां तव्हांखे ॿुधायां त जेकी 2018 वारी इलेक्शन ई उनजी भेट में हिन चकर कुझु वधीक जेके आहिनि उहे इंतिहाई हिसास पोलिंग स्टेशनूं आहिनि, छो त अॻ में अंगु एतिरो कोन हो, हिन चकर अंगु तमामु वॾो आहे इंतिहाई हिसास पोलिंग स्टेशननि जो। उते जेके आहिनि उहे पंहिंजो फुल जेको आहे सिक्योरिटी इंतज़ाम कया विया आहिनि, जिते उते CCTV कैमराऊं लॻायूं वयूं आहिनि ऐं सिक्योरिटीअ जी हिसाब सां मुकमल तौर ते लाड़काणे डिवीज़न जी अॼु DIG लाड़काणो ऐं कमिश्नर जेको चीफ सेक्रेटरी आयो हो या CM निगरान सिंध जो वॾो वज़ीर आयो हो, उन्हनि ऐं IG सिंध उनखे पंहिंजो उते लाड़काणे कमिश्नर ऑफिस में मौजूदु आहे, उन्हनि खे मुकमल उन्हनि पंहिंजो ब्रीफिंग ॾिनी आहे। ठीकु आहे, वॾी महिरबानी। लाड़काणे जी ॻाल्हि कजे त लाड़काणे ज़िले में को ख़ासि मुक़ाबिलो कोन्हे, छो त राशिद महमूद सूमरो जेको आहे हिते का बि अहिड़ी लाड़काणे ज़िले में कार्नर मीटिंग उनजी असांखे सॼी इलेक्शन वर्क में नज़र कोन आई। उनजो घणो जेको तवजो आहे उहो शिकारपुर में आहे, जिते शहरयार ख़ान शरह सां उन जो मुक़ाबिलो आहे, उते उनजो तवजो आहे ऐं मौज़म अब्बासी शहरयार महर सां दुरुस्त कजो रशीद। अच्छा ठीकु आहे, वॾी महिरबानी रशीद समो, इन वारे सां तव्हां तफ़सीली तौर ते आगाह कयो। जी उमर, छा सूरत हाल आहे मीरपुर ख़ासि में इलेक्शन जे हवाले सां? छा चूंड सरगर्मियूं आहिनि ऐं कैंपेन जो सुभाणे आख़िरी ॾींहुं आहे, कीअं सूरत हाल आहे? सिक्योरिटी हवाले सां पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं, पर हिन वक़्तु चूंड मुहिम जे हवाले सां छा सूरत हाल आहे, छा मंज़र आहिनि? मीरपुर ख़ासि में जेके MNA ऐं जेके आहिनि 4 जेको सूबाई सीटनि ते जेको मुक़ाबिलो आहे, पीपल्स पार्टी जेके पंहिंजा पुराणे जेके उमेदवार आहिनि उन्हनि खे जेको बीहारियो वियो आहे ऐं उन जे मुक़ाबले में जेकॾहिं ॿी जेके बि जेके आज़ाद उमेदवार आहिनि या MQ पाकिस्तान आहे, उन्होंने पंहिंजा साॻा ई जेके आहिनि जेको उमेदवार साम्हूं बीहारिया आहिनि। ऐं जॾहिं त मीरपुर ख़ासि में पीपल्स पार्टी पारां हिकिड़ो जेको वॾो जलसो आम कयो वियो ऐं उन खां पोइ कल्ह जेको आहे मीरपुर ख़ासि में पाकिस्तान में जेको आहे से MQ बि जेको आहे वॾो जलसो कयो आहे। अॼु आख़िरी तारीख़नि ते बि अॼु जेको आहे ज़ोर सां हिननि जेकी कार्नर मीटिंग जारियूं आहिनि ऐं जॾहिं त मीरपुर ख़ासि जी जेकी 211 आहे उन ते मुक़ाबिलो नज़र अचे पियो, जेकी पहिरीं बि जेकी आहे आज़ाद उमेदवार अलीना शाह जेके उनखे खटियो हुयो, वरी बि अलीना शाह जेको आहे सो उन सीट ते जेको आहे 211 ते जेको आहे से पीर आफ्ताब हुसैन शाह जिलानी में जेको मुक़ाबिलो नज़र अचे पियो। अहिड़ी तरह मीरपुर ख़ासि जी जेकी सूबाई सीट आहे 45 PS 45 ते बि जेको MQ में ऐं पीपल्स पार्टी जो जेको आहे मुक़ाबिलो नज़र अचे पियो। बाक़ी जेके मीरपुर ख़ासि जूं जेके आहिनि 3 जेके सूबाई आहिनि ऐं 2 जेके MN आहिनि जेके 212 आहे जेके जिते मीरपुर मुनवर जेको बीठो आहे उनजे साम्हूं वरी बि अलीना शाह बीठो आहे, पहिरीं बि जेको उते बि जेको आहे मीर मुनवर खटे वियो। बाक़ी जेको 200 जेके PS 46 आहे उते ज़ुल्फ़कार अली शाह जेको पहिरीं बि MPA थी चुको आहे ऐं उते बि वरी बि जेके उनजे साम्हूं उहो ई जेको आहे उमेदवार वरी बीठो आहे, माना साॻा जेके उमेदवार बीठा आहिनि। हिन वक़्तु जेको PS 47 आहे जेको नूरमंद भुरगिरी आहे उनजे साम्हूं जेको आहे जेको GD तरफ़ां जेको आहे नओं उमेदवार आंदो वियो आहे ऐं मुक़ाबिलो जेको आहे मीरपुर ख़ासि जी जेकी NA 211 जेकी आहे ऐं जेकी आहे PS 45 ते असांखे नज़र अचे पियो। सिक्योरिटी जा इंतज़ाम इंतिहाई सख़्तु कया विया आहिनि ऐं जेके CCTV कैमरा जेके आहिनि उहो निस्ब कयूं आहिनि ऐं जेके प्लान जेको जोड़ियो वियो आहे हिननि जो सिक्योरिटी जे हवाले सां इंतिहाई जेको आहे सख़्तु जेको आहे सिक्योरिटी जा इंतज़ाम कया विया आहिनि। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी मोहम्मद उमर इन वाले सां तफ़सीली तौर ते आगाह करण जे लाइ। नाज़रीन, उमेद कयूं था त 8 फरवरी ते को बि अणवणंदड़ वाक़ियो पेश न ईंदो ऐं इलेक्शन अमन अमान वारी सूरत हाल में सुठे तरीक़े सां थी वेंदी ऐं छाकाणि त सुभाणे 6 फरवरी ते राति जो 12 वॻे ताईं इलेक्शन कैंपेन हलाए सघिजे थी ऐं इलेक्शन कैंपेन जे हवाले सां सियासी सरगर्मियूं उरूज ते आहिनि। पाकिस्तान पीपल्स पार्टी जी रैली पंहिंजे मंज़िल तरफ़ रवां दवा आहे ऐं PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी साहब मुख़्तलिफ़ हंधनि ते रैली खे ख़िताब करे रहियो आहे। PP चेयरमैन जो जेको बयानु आहे उहो इहो ई आहे त अवाम जी ख़िदमत यकीन रखूं था ऐं अवाम असां सां साथ ॾिए ऐं PP चेयरमैन पंहिंजी सॼी कैंपेन जे दौरान हिकिड़ी ॻाल्हि ज़रूरु वरजाई आहे त असां अवाम जे तरफ़ ॾिसी रहिया आहियूं ऐं ॿियूं पार्टियूं हेॾां होॾां ॾिसी रहियूं आहिनि। प्रोग्राम पंहिंजी पुॼाणे ते पहुचे थो, ॾींदा इजाज़त, अल्लाह निगहबान।